सूरत ताहा जी आयत नंबर 131 का तिलावत है। अल्लाह तबारक व तआला रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हिकिड़ी नसीहत करण फरमाई, जंहिंमां उम्मत खे इहो सबक मिलियो त उम्मत वारो अव्हां खे दुनिया वारनि जी हयातीअ जी सींगार खे या कामयाबीअ खे ॾिसी करे फितने जे अंदरि मुब्तला न थियणो। जेकॾहिं अव्हां दुनिया जे सींगार खे या दुनिया जी कामयाबीअ खे पंहिंजी नज़र में रखी करे अव्हां बि पंहिंजी सोच जो ज़ावियो उन तरफ़ फेराए छॾींदव त पोइ तव्हां हक़ ते न रहंदा, तव्हां ना हक़ ते हलिया वेंदव। बज़ाहिर कामयाब इंसान उहो नज़र थो अचे जंहिं वटि पैसो आहे, माल आहे, जंहिं वटि कमाल आहे, जंहिं वटि उहिदो आहे, जंहिं वटि माण्हुनि जे साम्हूं जेको आहे ताक़त आहे। बज़ाहिर कामयाब उहो आहे, पर हक़ीक़त में कामयाब उहो आहे जंहिंजे अंदरि ईमान आहे, अमल सालिह आहे, अल्लाह जी रज़ा आहे, अल्लाह जे हुक्मनि जी फर्माबरदारी आहे, फ़राइज़ जो एतमाम आहे, उन जी अखियुनि में हयाउ आहे शरीयत जो। असुल में कामयाबी इहा आहे ऐं इन कामयाबी जो नतीजो इंसान खे तॾहिं मिलंदो जॾहिं इंसान जी अखि बंदि थींदी ऐं उन खां बाद में आलम माशर जो जहान जॾहिं शुरू थींदो तॾहिं वञी करे इंसान खे ख़बर पवंदी त असुल कामयाबी त इहा हुई जंहिं कामयाबीअ खे असां कामयाबी सम्झंदा ई कोन हुयासीं। सिर्फ़ु जेको आहे नाले मात्र जे इंसान इन खे पियो अदा करे थो। जीअं तव्हां ॾिसो त नमाज़ूं आहिनि, रोज़ा आहिनि, हज आहिनि, ज़कातूं आहिनि, इन्हनि खे माण्हू अहिड़े अंदाज़ में को 100 में को चंद माण्हू अहिड़ा हूंदा जेके शौक़ सां ज़ौक़ सां इन्हनि शयुनि खे अदा कनि था। वरना असां मुस्लमाननि जो हाल इहो आहे, असां इन्हनि खे बोझ सम्झी करे अदा करण जी कोशिशि कंदा आहियूं त मथां मोटड़ा न लॻनि। चवनि था मुला पढ़ी करे ॿुधाइनि था त आख़िरत में हेॾो अज़ाब आहे, तंहिंजे करे मथां खां मोटड़ा मरणो त उहो आहे, तंहिंजे करे कयूं था। पर इहो शौक़ ऐं ज़ौक़ न आहे। जंहिं शौक़ ऐं ज़ौक़ सां इंसान कीअं तयारी करे कंहिं प्रोग्राम में, कंहिं शादीअ में या वरी कंहिं अहिड़ी जॻह ते कामयाबी वारी जॻह ते वेंदो आहे जिते इंसान खे यकीन हूंदो आहे हिते मां जेतिरी पंहिंजी सर्विस ऐं जेतिरी पंहिंजी जेका आहे महिनत हिते ख़र्च कंदुसि उन जो ओतिरो नतीजो मूंखे मिलंदो। पर जेको आहे इन में दीन जे मामले जे अंदरि इंसान जी इहा सुस्ती ऐं कमज़ोरी आहे। हालांकि दीन जे अंदरि हिकु हिकु शइ जेकॾहिं नेकीअ जे इरादे सां इंसान करे थो, अल्लाह तबारक व तआला फरमायो असां अव्हांजो नतीजो ऐं तव्हांजी महिनत खे ज़ाया न कंदासीं। राई जे दाणे जे बराबरि, वारी जे दाणे जे बराबरि बि अव्हां जेकॾहिं नेकी कंदा, नियत जे अंदरि इख़लास रखंदा, उनजो रब जो वाइदो आहे पर आख़िरत जे अंदरि असां तव्हांखे उनजो अजर ज़रूरु अता फरमाईंदासीं। सो फरमाईं त दुनिया जी ज़ाहिरी कामयाबी जे पोयां न लॻो, वला त मुद्दन आइनैक, फरमाईं त पंहिंजे अखियुनि खे इन दुनिया जे नफ़े जे साम्हूं जेको आहे न खणो। ईअं न सम्झो त इहा कामयाबी आहे जंहिंमां मालूम इहो थिए थो त तव्हां बज़ाहिर जंहिंखे कामयाब ॾिसो था ज़रूरी न आहे त इहो कामयाब हुजे। इहे पंहिंजे नज़रनि में जीअं इंसान जेको आहे हिकिड़ो शइ सेट कंदो आहे न त बाबा कामयाबी जो दारो मदार इहो आहे त मूं वटि वॾी लैंड क्रूज़र हुजे, वॾो बंगलो हुजे, डिफेंस जे अंदरि कराची में जीअं माण्हू हिकिड़ी सोच हूंदी आहे। फरमाई त इन्हनि शयुनि जे पोयां न लॻो। इहे त दुनिया जे फिरौननि ऐं हामाननि वटि बि हुयूं पर मरी विया त उन खां बाद में उन्हनि जो हाल कहिड़ो थियो। इहा दुनिया जे तख़्ते ते अल्लाह पाक उन्हनि खे मिसाली तौर ते बनाए करे असांखे ॾेखारणु फरमायो। फरमाई त इलामा मताना, जिन खे असां नफ़ो ॾिनोसीं, बिही अज़वाजम मिनहुम ज़ारतुल हयात दुनिया, इहे दुनिया जी रौनक आहे जेके असां इन्हनि खे ॾिनोसीं अव्हां खे, अव्हां खां पहिरियां वारनि खे, लिनफ्तिनहुम फीह, ताकि असां इन्हनि खे आज़माइश जे अंदरि मुब्तला कयूं। वरिज़्क़ु रब्बिक ख़ैरुन व अबक़ा, फरमाई त अल्लाह तबारक व तआला वटि रिज़्क़ जेको आहे तमामु भलो आहे ऐं हमेशह रहण वारो आहे। जेको अल्लाह जो चवण वठंदो उनजो नतीजो उन जे मुक़ाबले में आख़िरत जे अंदरि जन्नत, हमेशह जी बादशाही, हमेशह जी ज़िंदगी, हमेशह जी कामयाबी, उते इज़्ज़त मर्तबो। जेको गुनाह कंदो बि सॼी काइनात जे साम्हूं हूंदो, जेकॾहिं को नेक अमल कंदो सॼी काइनात जे साम्हूं हूंदो, भली दुनिया वारनि खे ख़बर न हुजे। अल्लाह पाक जेको आहे आख़िरत जे अंदरि उनजे नामे अमाल में ऐं नमाज़ जे करे उनजे चेहरनि ऐं हथनि ऐं पेरनि खे इन चोॾीअ जे चंड वांगुरु रोशनी ॾेई करे पूरी काइनात खे ॿुधाइणु फरमाईंदो त ही बानो जेको आहे मुंहिंजो नमाज़ी बानो आहे जेके अल्लाह आख़िरत जे अंदरि एॾो वॾो एज़ाज़ नसीब फरमायो। फरमाई रब खे जेको आहे तव्हांजे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। वरिज़्क़ु रब्बिक, तुंहिंजो रब इन जो बदिलो ॾियण में तमामु भलो आहे ऐं हमेशह अल्लाह तबारक व तआला उहो बदिलो ॾियणु फरमाईंदो आहे। वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा, फरमाई त प्यारा तव्हां पंहिंजे अहल वारनि खे नमाज़ जो हुकुम कयो। हाणे इहो हिकिड़ो मुस्तक़िल क़ुरान जो हुकुम आहे। तव्हां अहिड़ो हुकुम कयो, अहिड़ो पंहिंजो अंदाज़ रखो जंहिं अंदाज़ में तव्हांखे थक न हुजे, जंहिं अंदाज़ में तव्हांखे रुकावट न हुजे।
जंहिंजो मतिलबु इहो आहे त जॾहिं बि माण्हू निमाज़ जे लाइ, रोज़े जे लाइ, ज़कात जे लाइ या जेको हज जे लाइ जेको बि नेक अमल हुजे, को माण्हू गुनाह करे थो, गुनाह खां बचण जे लाइ पंहिंजो अंदाज़ तबलीग जो, तालीम जो अंदाज़ अहिड़ो रखे जंहिंजे अंदरि थकावट हुजे ई न। ऐं थकावट तॾहिं थींदी आहे इंसान खे या त इंसान लहजो अहिड़ो सख़्तु रखे, हाकमाना रखे, हल निमाज़ पढ़, निमाज़ नथो पढ़े छोरा, या अहिड़े अंदाज़ में इहो अंदाज़ पीउ पुट सां न करे सघे थो, पर भाव सां या पंहिंजे घर वारनि सां इहो अंदाज़ नथो करे सघे, उस्ताद शागिर्द सां न करे सघे थो, पर पाड़े वारो पाड़े वारे सां इस्तेमालु नथो करे सघे। ऐं ॿिए नंबर ते माण्हू थकजंदो तॾहिं आहे जॾहिं दुनिया जे अंदरि नतीजे जो तालिब हुजे, दुनिया में जॾहिं नतीजे जी तलब ई न हूंदी त इहो इंसान थकबो कीअं? बाबा मां चयोमांसि नमाज़ त नथो हले त ठहियो, हे वरी सुॼी वियो पाण, हिन खे न सुञणु घुरिजे, बल्कि इनखे इहो अक़ीदो ऐं ईमान रखणु घुरिजे। मुंहिंजे अल्लाह हुकुम फरमायो क़ुरान जे अंदरि, वामुर अहलक, पंहिंजे अहल वारनि खे, पाड़े वारनि खे, पंहिंजे दोस्तनि खे नमाज़ जो हुकुम कर। उन हुकुम जो अंदाज़ अहिड़ो हुजे जो उन में थक हुजे ई न। अल्लाह पाक वाइदो कयो नेकी जो तव्हांखे अजुर ॾींदुमि, तव्हां इख़लास दिलि सां नेकी कई, तव्हांखे अजुर मिली वियो। हाणे उहो अमल करे न करे हुनजो मसइलो। माण्हू तबलीग कंदो न, हल त हलो निमाज़ ते, हल त गॾिजी करे हलो निमाज़ ते। जीअं नंढे हूंदे इहे वॾा जेके आहिनि इहा तरतीब इस्तेमालु कंदा, नंढो ॿारड़ो घर में खेॾंदो, हुनखे चवंदो पुट निमाज़ ते ॾाॾा खे केरु वठी हलंदो, बाबा खे निमाज़ ते केरु वठी हलंदो। अहिड़े अंदाज़ में जॾहिं माण्हू पंहिंजे तबलीग ऐं तरबियत जो अंदाज़ रखंदो न, पोइ माण्हू थकबो बि कोन, नतीजो अलाह जे हवाले करे छॾींदो। इन्हनि ॿिनि शयुनि जो जॾहिं ख़्यालु रखंदो त हाणे हुनखे थकु थींदो ई कोन। त इहा तबलीग जेका आहे क़यामत ताईं जेसीं ताईं इंसान ज़िंदा आहे, इहा असांजे मथां फर्ज़ आहे। जेको बि हुजे, ज़रूरी न आहे त सॼे पाड़े खे माण्हू इतला ॾींदो अचे, जेको रस्ते में मिले, पंहिंजो पुटु मिलियो पुट सां, भाउ मिलियो भाउ सां, घरवारी खे उथंदे ॾिठो उनखे नमाज़ जी दावत ॾेई आयो, पंहिंजे भेनरुनि खे भाइरनि खे रस्ते में अचे थो को माण्हू वेठो आहे उनखे माण्हू हथड़ो ॾेई करे उनखे नमाज़ जी दावत ॾिनी, अचे न अचे अल्लाह पाक पाणी हुनखे नसीब फरमाए। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि था, फरमाइनि जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंदे इहो हुकुम नाज़िल थियो, उन खां बाद में साईं जन जेको आहे चकर लॻाइण फरमाईंदा हुआ, साईं जन राउंड लॻाइण फरमाईंदा हुआ, साईं जन गश्त करे दावत ॾींदा हुआ निमाज़ जे लाइ। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा साईं जन फरमाइनि त फजर जे वक़्त में ख़ुसूसन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे निमाज़ जे लाइ जगाईंदी। इहा मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। फरमाईंदा वामुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा, फरमाईंदा पंहिंजे अहल वारनि खे हुकुम कर नमाज़ जो, वस्तबिर अलैहा। अल्लाह पाक इहो न फरमायो त पंहिंजे अहल वारनि खे नमाज़ पढ़ायो। ॾिसो ॿिन्ही हुकुम में फ़र्क़ु आहे, ईअं न चईंदा नमाज़ पढ़ायो गेले करे उन्हनि खे दड़कारे ई न। फरमाईंदा वामुर, अवां पंहिंजी तालीम जारी रखो, पंहिंजो हुकुम जारी रखो, पंहिंजो अंदाज़, पंहिंजो इलाज, पंहिंजी मिनत जारी रखो। उन खां बाद में अमल, नतीजो ऐं अमल करणु अल्लाह जे हवाले करे छॾियो। पोइ माण्हू वधि में दुआ घुरे उन्हनि जे लाइ। फरमाईंदा वस्तबिर अलैहा, ऐं उनजे मथां इंतज़ार कर, सब्र कर। हुकुम करण खां बाद में हाणे नतीजे जो सब्र अल्लाह जे हवाले करे छॾ। ला नसअलुका रिज़्क़ा, असां तव्हां खां उन ते रिज़्क़ त तलब न आहे कयो, असां तव्हां खां इहा शइ तलब न आहे कई, तव्हां उन में असांखे नतीजो ॾियो। बाबा उन्हनि खे हुकुम कयो, नेकी जे तरफ़ आणियो, हाणे जेके नथा अचनि त छो न आया? न, पंहिंजो अंदाज़ माण्हू सुहिणो रखे, इख़लास दिलि जे अंदरि हुजे, नथो अचे त हुनजे लाइ दुआऊं घुरे, उन खां बाद में परेशान थियण जी ज़रूरत ई कोन्हे। वरी सॼी काइनात बेनमानी, पंहिंजो इख़लास, पंहिंजी तरबियत, पंहिंजो अंदाज़ सुहिणो हुजे, दिलि मां दुआऊं पयूं निकिरनि, अल्लाह हिनखे निमाज़ी बणाए ताकी मुंहिंजे लाइ सदको जारियो बि थिए ऐं हे बि जेको आहे पंहिंजो पाण खे जहन्नम जी बाहि खां बचाए विझे। फरमाईंदा ला नसअलुका रिज़्क़ा, असां अवां खां कंहिं बि नतीजे जी रिज़्क़ जी तलब न आहे कई। नहनु नरज़ुकुका वल आक़िबतु लित्तक़वा, फरमाईंदा रिज़्क़ त असां अवां खे ॾींदासीं, दुनिया जे अंदरि असां अवां खे इज़त ॾियणु फरमाईंदासीं, आख़िरत जे अंदरि जन्नत जहिड़ो अज़ीम रिज़्क़ असां तव्हां खे नसीब फरमाईंदासीं। फरमाईंदा वल आक़िबतु लित्तक़वा, ऐं आख़िरत वारो जहान जेको आहे परहेज़गारनि जे लाइ आहे। जीअं बादशाही हूंदी आहे न, आख़िरत वारो जहान क़यामत जे ॾींहुं जेको नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो, इंसान पंहिंजे गुनाहनि जे करे पंहिंजे गुनाहनि जे पगर जे अंदरि गोता बीठो खाईंदो, इहो गुनाहगार जे लाइ हूंदो। जेको मुत्तक़ी ऐं परहेज़गार बनो हूंदो, उहो आख़िरत जे अंदरि बादशाह हूंदो, उनखे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ मिलंदी कोन। ईमान वारे जे लाइ, अमल साले वारे जे लाइ अल्लाह पाक जेको आख़िरत जो बादशाह बनाए छॾींदो। वक़ालू लौला यअतीना, क़ुरान फरमायो त काफ़िर चवनि था जेकॾहिं असां वटि का निशानी अचे हा पंहिंजे अल्लाह जे तरफ़ खां त असां उन निशानी खे ॾिसी करे अमल कयूं हा। क़ुरान फरमायो अवलम तअतीहिम बय्यिनतु मा फ़ि सुहुफ़िल ऊला, ज़ालिमो इन क़ुरान खे असां निशानी बणाए करे मोकिलियोसीं, इन खां अॻु में बि पहिरियां सहीफ़ा बि आया, पहिरियां अंबिया बि आया, उहे बि निशानियूं हुया। क़ुरान खे पढ़ी करे, हालांकि क़ुरान जहिड़ो किताब काइनात जे तख़्ते ते मौजूदु कोन्हे, उन जे बावजूदि क़ुरान खां वधीक कहिड़ो मौजज़ो ऐं कहिड़ी निशानी थींदी
थींदी आहे क़ुरान खे त नथा मञो उन खां अॻु में बि अंबिया जो सिलसिलो हलियो ऐं यहूदन ऐं नसारनि खे क़ुरान फरमायो फरमाई तव्हांखे त तौरात ऐं ज़बूर ऐं इंजील जहिड़ा किताब बि ॾिनासीं उन जे बावजूदि अञा कहिड़ियूं निशानियूं था घुरो फरमाई वलौ अन्ना अहलकनाहुम बिअज़ाबिम मिन क़ब्लि क़ुरान फरमायो जेकॾहिं असां पंहिंजे रसूल ऐं किताब खे नाज़िल करण खां पहिरियां इन्हनि क़ौम वारनि खे हलाक कयूं हा इहे क़ौम वारा आख़िरत जे अंदरि रब वॾो थी करे चवंदा हे असांजा रब असांखे त दुनिया जे अंदरि को हक़ ॿुधाइण वारो ई कोन हुयो असांखे त ख़बर ई न हुई हाणे वरी क़ुरान नाज़िल कयोसीं त वरी एतिराज़ ॿियो जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी में क़ुरान न अचे हा रसूलुल्लाह जी रिसालत न अचे हा तव्हां इहो आख़िरत जे अंदरि बहानो कयो अलाह असांखे त ख़बर ई कोन्हे असां कीअं ख़बर पए त हक़ कहिड़ो नाक कहिड़ो हाणे त रसूलुल्लाह जी रिसालत बि हले पई अलाह पंहिंजे क़ुरान जी हिफ़ाज़त बि फरमाई 30 पारा उहे ई महफ़ूज़ करण फरमाई जहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां नाज़िल थिया फरमाई त एॾा वॾा दलील उन जे बावजूदि हाणे तूं चवेंदो त मूंखे का निशानी खपे निशानी न ॾियूं हा आख़िरत जे अंदरि बहानो करियां त साईं असांखे त का निशानी मिली कोन गाइडनेस मिली कोन असां किथे हलूं ऐं जॾहिं वरी गाइड ॾिनीसीं तव्हांखे हाणे वरी चवंदा त हिनजी का निशानी फरमाई त वलौ अन्ना अहलकनाहुम जेकॾहिं असां इन्हनि खे हलाक कयो आहे अज़ाब सां मिन क़ब्लिही इन क़ुरान ऐं रिसालत जे नाज़िल करण खां पहिरियां लक़ालू रब्बना लौला अरसलत इलैना रसूला इहे काफ़िर चवंदा हे असांजा अल्लाह लौला अरसलत इलैना रसूला असांजे तरफ़ को रसूल त मोकिलिया पैगंबर त मोकिलिया फनतबिअ आयातिक पोइ असां तुंहिंजी आयतुनि जी ताबेदारी कयूं हा मिन क़ब्लि अन नदिल्ल व नख़्ज़ा फरमाई त इन ज़लील ऐं ख़ार थियण खां पहिरियां असां रसूल जे पोयां हलूं हा तुंहिंजी आयतुनि जी ताबेदारी कयूं हा क़ुरान फरमायो त हाणे अवां ॾे रसूल बि ॾिनोसीं अवां खे क़ुरान बि ॾिनोसीं हाणे त इहे बहाना ख़तम थी विया हाणे त इन्हनि ते अमल करे पंहिंजो पाण खे आख़िरत जी ज़लालत ऐं ख़्वारी खां बचाए सघो था कुल कुल्लुम मुतरब्बिसुन क़ुरान एॾी वरी तबलीग कई मिसाल ॾिनी सम्झाई आख़िरत जा वाक़िया ॿुधाई हाणे आख़िरी सूरत जे आयत में फरमाई जेकॾहिं उन जे बावजूदि ईमान नथा आणनि भला फरमाई त कुल कुल्लुम मुतरब्बिसुन फतरब्बसू फरमाई प्यारा पोइ इन्हनि खे चओ असां बि इंतज़ार था कयूं तव्हां बि इंतज़ार कयो कुल कुल्लुम मुतरब्बिसुन फतरब्बसू फसतअलमून मन अस्हाबुस सिरातिस सविय्य फरमाई त सभिनि जी अखि फूटजंदी सभु मरंदा काइनात जे दस्ते ते हलंदा आख़िरत जे अंदरि पाणी ख़बर पइजी वेंदी मन अस्हाबुस सिरातिस सविय्य कहिड़ो जहन्नम जे रस्ते ते हलंदड़ आहे वमन इत्तदा ऐं केरु जेको आहे हिदायत ऐं जन्नत जे रस्ते ते हलंदड़ आहे या पाणी ख़बर पइजी वेंदी मोमिन खे मौत जी गिणती कोन्हे हे जेके करोना वरोना हलनि था न इन खे मोमिन खे मौत जी गिणती न आहे मोमिन खे इहा गिणती आहे त मूंखां मुंहिंजो अलाह ऐं अलाह जो रसूल रुॻो राज़ी हुजे बाक़ी त हाणे दुनिया में मरणो त हू ई आहे पोइ सुभाणे जी जाइ ते जेकॾहिं अॼु मुंहिंजो मौत लिखियलु आहे त अलाह हुजे में राज़ी मां अलाह जे हुक्म ते राज़ी असांखे कहिड़ी परवाह आहे का परवाह आहे मोमिन खे गिणती कोन्हे इन करे मोमिन खे टेंशन ई कोन्हे उनखे फिक्र ई न आहे बसि रुॻो फिक्र ऐं गिणती आहे त इहा आहे त अलाह रुॻो ईमान जी हालत में अलाह ऐं अलाह जो हबीब राज़ी हुजे पोइ रब जंहिं वक़्त में पाण ॾे घुराए असां जेको आहे अलाह जे हुक्म ते राज़ी आहे इहा गिणती कोन्हे त दुनिया जो छा थींदो बचण जो छा थींदो जंहिं अलाह असांखे हलायो उहो असांजे बचण खे बि हलाईंदो पोइ हिते काइनात खे बि हलाईंदो जंहिं वक़्त में असांखे वञिणो हूंदो असांखे वञिणो पवंदो ऐं हिन में परवाह जेका आहे कहिड़ी शइ जी आहे तंहिंजे करे मोमिन जेको आहे पंहिंजे ईमान ऐं अमल साले जी गिणती करे बाक़ी हुनखे इहा गिणती कोन्हे न मौत को मरे थो या को जीए थो अलाह पाक खां दुआ आहे अलाह जी क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।